बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिरादरान इस्लाम, अज 19 रमज़ानुल मुबारक असी दरस कुरान में गड आयूं। कुरान पाक जे पारा नंबर 24 ज़ुमर सूरत आयत नंबर 53 खां 56 ताईं अज असी गाल बोल कंदासीं। अल्लाह ताला फरमायो, कुल या इबादी, ए मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू चओ, ॿुधाए मुंहिंजे बाननि खे, अल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम, ए मुंहिंजा बंदो, ए मुंहिंजा बानो, जिन बि माण्हुनि पंहिंजे पाण ते पाण ज़ुल्म कयो आहे, पंहिंजे आमाल में इसराफ़ कयो आहे, बदआमालियूं कयूं आहिनि, ख़ुदा खे नाराज़ करे वेठा आहिनि, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत मां उहे नाउमीद न थियनि। इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, यकीनन अल्लाह ताला ख़ताऊं माफ़ कंदड़ आहे ऐं तौबा क़बूल कंदड़ आहे। अल्लाह ताला ॾांहुं रुजू करण जे लाइ को टाइम, को वक़्तु, को पीरियड मुक़ररु नाहे, न का तारीख़ मुक़ररु आहे त इन खां बाद अल्लाह जे तरफ़ माण्हू नथो रुजू करे सघे, तौबा नथो करे सघे। जेसी दम आहे, साह आहे, जीअरो इंसान आहे, कहिड़े बि वक़्तु अल्लाह ताला फरमाए थो, मुंहिंजे तरफ़ अचो, मूंॾे रुजू कयो, मुंहिंजे दर ते तौबा कयो, नज़र ईंदा। अल्लाह जी रहमत मां नाउमीद ऐं मायूस कॾहिं बि न थियो। केतिरा बि गुनाहगार आहियो, ऐबदार आहियो, तव्हां खां ख़ताऊं थी वियूं आहिनि, हींअर तव्हांखे अहसासु थियो आहे पंहिंजी ग़लतियुनि जो, त अल्लाह ताला ऐलान कराए थो पंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए त ए मुंहिंजा बानो, तव्हां इन ॻाल्हि ते यकीन करियो त अल्लाह जी रहमत हमेशह कुशादी आहे। अल्लाह ताला फरमायो, जेको बि तौबा कंदो उन जी तौबा क़बूल थींदी, जेको मूंॾे ईंदो उन खे क़बूल कयो वेंदो ऐं उन खे माफ़ी मिलंदी। लेकिन फरमाए त उन माफ़ी जे लाइ 2 शर्त आहिनि। ईअं न आहे त जेकॾहिं ज़ुबानी तौरु चवंदो त माफ़ी मिली वई, वरी उन खां बाद साॻियो ई तरीक़ो हलंदो त वरी उहा माफ़ी बहाल रहंदी। अल्लाह सी फरमायो त उन जो शर्त पहिरियों इहो आहे, व अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू लहू मिन क़ब्ल अन यातियकुमुल अज़ाब सुम्मा ला तुनसरून। फरमाए, पंहिंजे परवरदिगार ॾांहुं मोटो। तौबा जो पहिरियों शर्त इहो आहे, व अनीबू इला रब्बिकुम, अल्लाह जी तरफ़ मोटो ज़रूर, सिर्फ़ ज़ुबानी तौबा न हुजे, सिर्फ़ ज़ुबानी रुजू न हुजे, अल्लाह जी तरफ़ मोटो, फरमाबरदारी कयो, इन खां अॻु में मोटो, इन खां अॻु में क़ुरान ते अमल कयो त उन जी अव्हां ते अचानक अज़ाब अची वञे ऐं पोइ तव्हांखे इहा मोहलत बि न मिले, जेका मोहलत हींअर तव्हां वटि अज़ाब खां पहिरियां आहे। त अल्लाह ताला तौबा जो, मग़फ़िरत जो पहिरियों शर्त इहो विधो, व अनीबू इला रब्बिकुम, अल्लाह जी तरफ़ मोटो ज़रूर, कमिटमेंट कयो, अल्लाह सां कंप्रोमाइज़ कयो, पंहिंजे रब सां ठाह कयो। इहो ठाह त मुंहिंजा अल्लाह, असां तौबा कई आहे, हाणे अॼु खां बाद असां ईअं कंदासीं जीअं तव्हांजो हुकुम हूंदो, जीअं तव्हांजो हुकुम थींदो उन ते असां अमल कंदासीं, बक़ाया ज़िंदगी जेका बि आहे उन जे मुताबिक़ गुज़ारींदासीं। मग़फ़िरत जो पहिरियों शर्त अल्लाह ताला इहो फरमायो। ॿिए नंबर ते फरमाई, वत्तबिऊ अहसन मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम। ॿियो शर्त इहो आहे त तव्हांजे परवरदिगार जे तरफ़ां जेकी तव्हां ॾे नाज़िल कयो वियो आहे, तव्हांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेको क़ुरान पाक तव्हां ते नाज़िल कयो आहे, उन क़ुरान पाक मां उहे सुहिणियूं हिदायतूं, अहसन हिदायतूं जेके अव्हां जी दुनिया आख़िरत जी कामयाबी जो ज़रियो आहिनि, उन्हनि जी इत्तिबा कयो, उन्हनि जी ताबेदारी कयो, उन्हनि आयतुनि जे कढ लॻो ऐं उन नाज़िल कयल क़ुरान पाक जे मथां अमल कयो। ऐं फरमाए, इन खां अॻु में जो अव्हां ते अज़ाब अची वञे, ॿिन्ही आयतुनि में अल्लाह ताला इहो वाज़िह फरमायो त तव्हां हिकु त इत्तिबा कयो, ॿिए नंबर ते अल्लाह जी तरफ़ मोटो, क़ुरान पाक खे पंहिंजो मशअले राह बनायो। ऐं ॿिन्ही आयतुनि में अल्लाह ताला फरमायो त इन खां अॻु में इहो कयो जो तव्हां ते अज़ाब अची वञे। दोस्तो, इंसान खे का ख़बर नाहे त अल्लाह जो अज़ाब केॾी महिल अची सघे थो। अल्लाह जे नाराज़ जा फ़ैसिला कहिड़े टाइम बि इंसान ते नाज़िल थी सघनि था, बदअमालियुनि जे नतीजे में। ऐं अल्लाह ताला हिकु तमामु सुहिणो मौक़ो अता फ़रमायो आहे जो बिना शर्त जे, बिना टाइमिंग जे, बिना कंहिं ॻाल्हि जे अल्लाह ऐलान करे थो त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह,
दुनिया जा सभु दरवाज़ा बंदि थी वेंदा आहिनि टाइम खां बाद में, ऐं को अहिड़ो वक़्तु हूंदो आहे जो उन खां बाद को बि माण्हू कंहिंजी ॻाल्हि नाहे ॿुधंदो। घर जा दरवाज़ा बि वक़्ती तौर बंदि थी सघनि था, अबे अमा जा, दोस्तनि जा, रिश्तेदारनि जा, मुहसिननि जा, लेकिन हिकिड़ो ई दरवाज़ो आहे जेको हर इंसान जे लाइ 24 कलाक खुलियल आहे। सिर्फ़ उन जे तरफ़ दिलि सां अचण जी ज़रूरत आहे, तौबा करण जी ज़रूरत आहे, अनाबत जी ज़रूरत आहे, रुजू इल्लाह जी ज़रूरत आहे। ऐं उन खां बाद इहो अज़म करणो आहे त खुदाई ॾमर खां, अज़ाब खां, नाराज़गी खां बचण जे लाइ मकाफ़ाते अमल वारे कानून जे नतीजे में नाज़ुल थियल ऐं मिलियल ज़िल्लत ऐं ख़्वारी खां बचण जे लाइ अल्लाह ताला फरमायो त जेतिरो थी सघे अचो, अल्लाह खां माफ़ी घुरो। उन जी रहमत वसी आहे, उहो तमामु घणो महिरबान ऐं माफ़ कंदड़ आहे। ऐं उन माफ़ी जा शर्त ई आहिनि त माफ़ी वठण खां बाद, तौबा करण खां बाद हिकु अल्लाह जे तरफ़ रुजू करणो आहे, उन जी तरफ़ मोटणो आहे, पंहिंजे पाण खे रब जे हवाले करणो आहे। ऐं नंबर ॿिए ते उन जे नाज़िल कयल किताब मुक़द्दस क़ुरान मजीद जे अव्वल खां आख़िर ताईं जेके बि अहसन्स आहिनि, हिदायतूं आहिनि, उन्हनि जे मथां अमल जी कोशिशि करणी आहे। अचो त अल्लाह जे तरफ़ रुजू कयूं ऐं अल्लाह जे तरफ़ मोटूं, उन जे दर ते तौबा कयूं। उन जी रहमत तमामु वसी आहे। फरमाई ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मुंहिंजे रहमत मां नाउमीद न थियो। अल्लाह ताला